ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति के विषय में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। ये जो मीठे मीठे शिव बाबा ब्रह्मचितम द्वारा सुनता मीठे मीठे बार बाबा सुनता कि हाणे संगम युग ते बाप वरी खां हिन सृष्टि ते ईंदो। परमात्मा बाप हिन सृष्टि ते अची करे असां आत्माउनि खे ऐं हिन दुनिया खे असां आत्माउनि खे ऐं हिन दुनिया खे परम पिता परमात्मा थी करे पावन ठाहियूं। मां अची करे आत्माउनि खे ऐं हिन दुनिया खे हिन में बि ख़ासि भारत खे भगवान अची करे पावन ठाहियूं। भगवान अची करे हिन सृष्टि खे बि सुठो ठाहींदड़। समय सृष्टि ते प्रकृति आ, पानी, धरती, हवा, आसमान, सब ग्रह आदि जेका भी है सब समूह प्रदान थी है न। पानी भी सुठो न, धरती भी फल फ्रूट दे थी, लेकिन वो ताकत न है, ये बुद्धि थी वही है। बुढ़ा माण्हू भले कम कंदा लेकिन ताकत सां न कंदा आहिनि। तो वे धरती भी हाणे बुद्धि थी वई आहे बाबा। पानी भी प्रदूषित थी वियो, हवा भी प्रदूषित थी ऐं जेका भी असांखे सूर्य चांद जो किरणियूं ॾियनि था उन्हनि सां भी सुठी किरणियूं लचे थी। सूर्य सां कमु थिए थो, लेकिन सूर्य जी तपत सां केॾो माण्हुनि जो नुक़सान बि थो थिए, केॾो माण्हुनि खे परेशानी बि थी थिए। त बाबा चवनि था कि हाणे हिन करे बाबा हिन धरती खे बि पावन ठाहिण, हिन धरती खे बि हवा पानी सभिनि खे परमात्मा ई त शुद्ध कंदो। सभिनि में भगवान, सभिनि में भगवान न हूंदो, लेकिन सभिनि मनुष्य आत्माउनि खे, जीव जंतु जानवरनि खे, प्रकृति खे, तत्वनि खे सभिनि खे परमात्मा ई शुद्ध कंदो, पावन ठाहींदो। हिनजो मतलब सभिनि जो रचयिता भगवान आहे न, सभिनि खे सुठो ठाहिण वारो भगवान। हिनजो मतलब ये था कि हिननि में भगवान है, हिननि में भगवान न आहे, लेकिन हिननि खे सुठो ठाहिण वारो भगवान। लेकिन भगवान असांखे हर 5-10 साल में हिकु बार असां मनुष्य आत्माउनि खे, प्रकृति खे, जीव जंतु जानवरनि खे, तत्वनि खे परमात्मा पावन ठाहींदो आहे। लेकिन वरी मनुष्य आत्मा हिन सां खेल खेॾी करे हिनखे बिगाड़े छॾिबी आहे। 5000 साल अगर कोई चीज रखो त 5 ॾींहं में भी अॼु फर्क त पवंदो न। ॾिसो तव्हां नयो घर वठो, 5 ॾींहंनि में कुझु त हुनमें गड़बड़ थींदो न, हिकु ॾींहं में थी। नई चीज केसिताईं नई रही, आखिर त धीरे धीरे पुराणी थींदी। चलो हलण न बंदि करे, लेकिन पुराणी त थींदी, कुझु ख़राबी त अची वेंदी। ख़राबी हूंदी असां हुनखे ठीकु करायूं, हले थी, लेकिन भाभी पुराणी त पुराणी थींदी ऐं नई त नई थींदी।
ये करे बाबा चवंता कि हाणे मनुष्य आत्मा भी प्रकृति तत्व भी तमो प्रधान थिए, पुराणा थिए, पतित थिए, खराब थिए। तो न तो आत्मा खे असां खत्म करे सकता आहियूं पोइ नयो ठाहे सके भगवान, न ही दुनिया खे मां बाबा खत्म करे नयो ठाहे। भई माण्हू चवनि कि हाणे बसि दुनिया खत्म थियण वारी, खत्म कीअं थींदी आहे चीज? माण्हू हुनखे जलाए करे खत्म करे छॾंदो आहे शरीर, आत्मा शरीर छॾे ईंदी त आत्मा जो शरीर खे जलाए करे खत्म करे छॾियो, पोइ हुन शरीर जो नाम निशान खत्म थी वेंदो। ओड़ो शरीर 5-10 साल पोइ वरी उहे पैदा थींदा, वरी उहे सभु कुछ थींदा। लेकिन असां आत्मा आहियूं, ये दुनिया सूर्य चांद तारा धरती आकाश पानी, हिनखे असां कॾहिं बि जलाए करे खत्म न करे सघंदा, पानी खे जलाए करे खत्म न करे सकते हैं, आत्मा इनके जलाए करे खत्म न करे सकते हैं, धरती के जलाए करे खत्म न करे सकते हैं। कभी के धरती के जलाए सकते, हवा के जलाए सकते, कुछ आत्मा के जलाए सकते, तो हिनन के शुद्ध कबो ये आत्मा जी शुद्धि थींदी आहे, आत्मा कारी खां गोरी ठही वेंदी आहे। आत्मा में जो शक्ति ज्ञान गुण शक्ति न आहे, उनमें परमात्मा ज्ञान गुण शक्ति भरे छॾंदो, आत्मा खे सुंदर ठाहे छॾंदो आहे, समझदार ठाहे छॾंदो आहे, गुणवान शक्ति भरे शक्ति भरे छॾंदो आहे। ईअं न धरती में भी भगवान शक्ति भरदो आहे, आसमान में भी भरदो आहे, हवा में भी। सोचो पानी में पानी का माण्हू जो जीवन खत्म, पानी न पिए तो वो जी न सकते। सांस हवा केॾी जरूरी है, पानी केॾो जरूरी है। माण्हू रोटी न खाए त भी हले, लेकिन पानी त पींदो न, केसिताईं पानी न पींदो। हवा त खपे, चलो पानी जो भी व्रत रखता है माण्हू, चलो पानी, लेकिन कोई पंहिंजी सांस खे रोक वारो व्रत रखी सकतो आहे महीने, हिकु ॾींहुं भी रखे, 1 घंटो ही रखे, केसिताईं सांस रोक दे? कोई रोके सकता? 1 सेकंड रोके हो थींदो, अरे मुंहिंजो त दम अलाए कीअं, मुंहिंजो हथ टायो। ॾिसो इहे जेका तत्व आहिनि केॾा ज़रूरी आहिनि मनुष्य आत्मा मनुष्य शरीर खे जीअण जे लाइ, तंदुरुस्त रखण में। त भगवान इन तत्वनि खे भी पावन भगवान ठाहींदो आहे। सूर्य जी किरणियूं भी जरूरी आहिनि, राति भी जरूरी आहे, हर हिकु चीज जरूरी आहे न। असां पाणी खे इहे ख़राब छो करूं? पानी में माण्हू कचरो आदि विझे थो, गंदगी आदि विझे थो। चलो ठीकु आहे, वो त जेको आहे कचरो आदि उनखे जलाए भी सघंदा है न, लेकिन ये जो माण्हू ये आए दिन पानी में भी पूजा कंदा आहिनि, अलाए कपिड़ा वपड़ा फिटी करे छॾंदा, मूर्तियूं फिटी करे छॾियूं, त ज़रूरत छा आहे? त असांखे पानी खे भी ख़राब न, इहो भी ध्यानु रखणो, पानी के भी वेस्ट न करणो आहे, ख़राब न करणो आहे। हवा भी असां छो था प्रदूषित करूं? जेतिरो थी सघे गाॾियुनि में घटि वञ, जेतिरो थी सघे या फटाका आदि न जलाए, जेतिरो थी सघे फालतू जंहिंसां हवा प्रदूषित थिए वो न करो। धरती खे माण्हू केॾो, धरती ते भी त अलाए छा चीजूं विझी करे धरती खे भी ख़राब करे छॾींदो। त बाबा कहे तो खुद जी आत्मा जो भी ध्यान रखो, प्रकृति जो भी, छोकि इन ही प्रकृति सां असांजो शरीर ठहींदो। प्रकृति जे लाइ जेतिरो तव्हां उनखे शुद्ध कंदा वेंदव, तव्हांजो शरीर भी तंदुरुस्त थींदो। अॼु माण्हू जेतिरो असां गाॾियुनि में घुमूं, ये फटाका बारूं, ये करूं, तो ताई त हवा खे ख़राब कयो अथऊं। माण्हू जो जीवन हाणे सांस जी भी बीमारी थी वेंदी, सांस
किथे अस्थमा थींदो आहे, सैकड़ो थींदो आहे, ये छो थियो? असांजे कारण ई माण्हू पाणी में फालतू फालतू कचरो फिटी थो करे, फालतू जी मूर्तियूं ये सब फिटी थो करे, त पाणी भी ख़राब न करो, ये भी सावधानी रखणी है। क्योंकि परमात्मा चए थो मां तव्हांजी आत्माउनि खे ऐं प्रकृति खे ॿिन्ही खे पावन ठाहिण में। छोकि जीवन में आत्मा और शरीर ॿ चीज ॿई खपनि। जीवन में असांखे आत्मा और शरीर ॿ चीज खपनि। बिना आत्मा जे शरीर भी कोई कम जो न। आत्मा जॾहिं शरीर में आहे तॾहिं त शरीर हले थो, ऐं बिना शरीर जे आत्मा भी कुछ न करे सघंदी। त ॿई ज़रूरी आहिनि। बाबा कि हाणे सदा खुद जी आत्मा खे भी असांखे पावन ठाहिणो आहे, त शरीर खे भी तंदुरुस्त। शरीर की तंदुरुस्ती के लाइ हिन तत्वनि खे भी शुद्ध रखे, तत्वनि खे खराब न करे। कि पानी, धरती, हवा, आकाश, जेके माण्हू साइंस वारा बस चवनि था चांद ताईं वञनि था, निकिता त वेठे वेठे सीरियल ॾिसो था, टीवी ॾिसो था, फोन ते ॻाल्हायो था। लेकिन हिननि सां ये जॾहिं खां ये टीवी, फोन ये सब कीअं था हलनि? ये मथे कोई चीज अहिड़ी आहे जंहिंसां असांखे हिते घर वेठे ॾेखारण में त मथे आसमान में कोई चीज रखी था वञनि दुनिया में, त हिननि जो असर पोइ हिन ते भी पवंदो आहे, सूर्य चांद ते भी पवंदो। त बाबा चए था कि हाणे सदा यादि रखो कि असांखे मां आत्मा ऐं शरीर ॿ चीज, त मूंखे आत्मा खे भी ध्यानु रखिणो आहे खुद जो, त शरीर जो भी ध्यानु। आत्मा खे ध्यानु रखण लाइ, आत्मा खे शक्तिशाली ठाहिण लाइ परमात्मा खे यादि, शरीर खे शक्तिशाली ठाहिण लाइ कुझु परमात्मा खे यादि करे जेतिरो असां खाईंदासीं पींदासीं और तत्वनि खे ख़राब न कंदासीं त तुंहिंजो शरीर भी निरोगी तंदुरुस्त। सत्य में तुंहिंजी आत्मा भी सुख प्रदान हुई त शरीर भी सुख प्रदान। आत्मा में आत्मा चए थो आत्मा और शरीर जॾहिं ॿई सुख प्रदान हूंदा आहिनि तॾहिं माण्हू देवता चवंदा आहिनि। देवता मतलब जंहिंजो आत्मा और शरीर ॿई पावन। सत्य में ॾिसो हिकु देवी देवता ई अहिड़ा आहिनि जंहिंजा आत्मा और शरीर ॿई पावन। बाक़ी हिन दुनिया में ॿियो कोई न आहे जंहिंजो आत्मा और शरीर ॿई पावन। सिर्फ़ सत्युग में असां जॾहिं सत्युग में वेंदासीं माण्हू अची त कोई शरीर तो छॾे त लॻे तो फलानो स्वर्ग में वियो। स्वर्ग में कोई ईअं थोड़ी वेंदो। स्वर्ग में वञण लाइ आत्मा खे हिते परमात्मा खे यादि करे शुद्ध थियणु पए, परमात्मा जे श्रेष्ठ मत ते हलणु पए, तॾहिं त असांजी आत्मा ये शरीर छॾंदी त स्वर्ग में वेंदी। स्वर्ग में केरु आत्मा वेंदी? जो भगवान खे यादि कंदी हुजे। कोई आत्मा शरीर छॾे थी त पंहिंजे शरीर खे, मित्र संबंधियुनि खे, चीजनि खे यादि करे करे शरीर छॾंदी त किथां भगवान वटि वेंदी? त भगवान खे यादि करे शरीर छॾे ई नथी, भगवान जो चयो मञे ई नथी, भगवान खे यादि करे ई नथी, त हीअं कीअं कोई भी शरीर छॾे और स्वर्ग में हली वियो? स्वर्ग में थोड़ी वेंदो आहे कोई। माण्हू लिखण समय लिखनि था, लेकिन परमात्मा खे इहे ई त ॿुधाइण आयो कि स्वर्ग में हलणो अथव त मुंहिंजी मत ते मुंहिंजे चए ते हलंदव न तॾहिं स्वर्ग में हली सघंदव, न त कोई भी स्वर्ग में न वञी सघंदो। अॼु असां इहे न ॼाणते भगवान केरु आहे।
त हाणे असांखे भॻवान ॿुधाए थी त बि अगरि असां अञा ताईं बि भॻवान खे निराकार रूप में नथा यादि करूं, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, त असां भॻवान जी दुनिया में वञी सघंदा आहियूं। स्वर्ग जी दुनिया भॻवान ठाहींदो, भले हुन स्वर्ग जी दुनिया में भॻवान रहंदो न, उहो त मथे ई रहंदो, लेकिन हे अची करे असांजे लाइ स्वर्ग जी दुनिया ठाहींदो। लेकिन हुन स्वर्ग जी दुनिया में हलण जे लाइ पहिरियों असांखे ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करणो पवंदो, हुनजे सही ते हलणो पवंदो, हुनजी श्रेष्ठ मत ते हलणो पवंदो, हुनखे हुन रीति यादि करो। भई जेको जेकी चीज ठाहे थो, जेको जहिड़ी दुनिया ठाहे थो, उन दुनिया में हलण लाइ असांखे हुनखे त ॼाणणो पवंदो न। हाणे भॻवान आहे निराकार, हुनजो रूप निराकार, ब्रह्म मां तत्व में रहण वारो, ऐं असां हिते वेही करे भॻवान खे अलॻि अलॻि नाम रूप सां यादि था करूं, ऐं हिन समय उहो ई ब्रह्म मां तत्व खां हेठि लही करे असांजे लाइ स्वर्ग जी दुनिया ठाहे थो। चए थो भई स्वर्ग जी दुनिया जेकी मां ठाहियां थो हुन में हलण लाइ पहिरियों मूंखे मुंहिंजे यथार्थ नाम रूप सां पहचाने करे यादि करो, ऐं जेको मां चवां थो हुन चए ते हलो। जीअं मां चवां थो उथो हूअं उथो, जीअं मां चवां थो विया वियो हूअं वियो, जीअं मां चवां थो खाओ पीओ संबंध व्यवहार। मां भॻवान को छॾण लाइ नथो चए, बाबा को छॾण लाइ नथो चवां, लेकिन बाबा छा थो चवां, सिर्फ़ु मुंहिंजो चयो मां त मुंहिंजी दुनिया में हलंदो। भई भॻवान बि असांजो माता पिता आहे, माता पिता माउ पीउ छा सेखारींदो ॿार, कीअं उथबो आहे, कीअं वेहबो आहे, कीअं ॻाल्हाइबो आहे, कीअं संबंध निभाइबो आहे, कीअं जीवन जीबो आहे, सुबुह खां राति इहे ई माउ पीउ सेखारींदा आहिनि। इहे सभु शिक्षाऊं स्कूल वारा त ॾींदा न आहिनि, भले करे थोरी बहुत ॾींदा, लेकिन त बि उहो त ज्यादा पढ़ाई जे मथां ध्यानु ॾींदा आहिनि, लेकिन उथणी रहणी सॼो ॾींहुं घर में रहंदा ॿार त माउ पीउ हुननि खे ॾिसंदा आहिनि न, की ॾिस हीअं उथबो आहे, हीअं उथ, हीअं वेह, हीअं खा, हीअं पी, हीअं सुम्ह। अॼु ॿुधाए अॼुकल्ह जो दुनिया जे माण्हुनि खे साईं ॿुधाए तव्हांजे घर में जो ॿार आहे हू ख़ुदि उथी सघंदा आहिनि, टाइम ख़ुदि सुम्हंदा आहिनि, टाइम ख़ुदि खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि, कीअं ॻाल्हाईंदा, उथणी वेहणी खाइणी पीअणी। असां ॿारनि खे छो ॾिसूं, असां ख़ुदि खे ई ॾिसूं। अॼु माण्हू अलाए कॾहिं सुम्हे थो, टेंशन में निंड नथी अचे, टीवी ॾिसी निंड नथी अचे, मोबाइल ते ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे सुम्हनि था, अलाए कीअं उथनि था, कई माण्हू त उथंदा। सभिनि खां पहिरियों ॾिसो बाबा चए थो माण्हू हिन समय ॾिसो उथनि था, उते ई वॉशरूम में वञनि था, फ्रेश थियनि था, उते ई रोटी था खाइनि। जानवर बि ईअं ई कंदो न कंदो, हाणे गंद पंहिंजे शरीर खे साफ़ करे हाणे उते ई रोटी ॾे त खाई। त मनुष्य आत्मा छा थी करे, हाणे शरीर मां गंद कढी थी अचे, हथ धोई करे उते ई रोटी ठाहे थी, उते ई रोटी खाए थी, नई कपिड़नि सां हेॾे होॾे घुमे थी। इहा बि सुठी ॻाल्हि थोरी आहे। जेको माण्हू ब्राह्मण माण्हू या वैष्णव माण्हू हूंदा आहिनि हू माण्हू खे हिन ॾिसी छुआछूत थी करे, पर इहे ग़लति आहे न, ये ग़लति आहे। बाबा चवनि था कि अॼु जो माण्हू इहा उते ई फ्रेश थो थी अचे, उते ई माण्हू अचे थो, बसि हथ धोई करे अचे थो, उते ई खाए थो पीए थो, रोटी थो ठाहे, उथे थो, अलाए सनानु पाणी करनि नथा, उते वेही किचन में आवे पियो, खाई पी करे पोइ सनानु पाणी। त बाबा चवनि था ॾिसो हर हिकु हाणे असांजो पीउ पर सत्संग में थोरी हूंदो, हिते ॾिसो माण्हू कीअं जानवरनि खे बि खाई मारे करे खावनि था,
तो भगवान अची करे असांखे मुख्य त इहे सेखारण आयो, उथणी वेहणी ॻाल्हाइण कीअं था। ॾिसो घर गृहस्थी में माउ पीउ ॿारनि सां ॿार माउ पीउ सां कीअं था ॻाल्हाइनि। अॼुकल्ह इहे त पागल आहे, ईअं इहे शब्द चइण त माण्हुनि जे लाइ नॉर्मल थी वियो। पागल आहे छा, ब्रेक आहे छा, उथाईंदा कीअं। ॿार एॾा वॾा थी वेंदा आहिनि, माउ पीउ उथाईंदा आहिनि। ॿार एॾा वॾा थी वेंदा आहिनि, माउ पीउ हुननि खे बाथरूम में कपिड़ा ॾींदा, सनानु करणु वेंदो टॉवल ॾियो, साबुण ॾियो, कपिड़ा ॾियो। ॾिसो पंहिंजो ॿारनि खे या कंहिंखे बि जेंट्स माण्हू सम्झंदा असां छो करूं, इहे त लेडीज़ जो कमु। त भॻवान हिन समय भॻवान जी दुनिया में हलण लाइ पहिरियों त असांखे पंहिंजी दिनचर्या खे सुधारणो खपे। त बाबा हिन सृष्टि ते अची करे इहे त सिखाए थो असांखे। असांजो पीउ आहे, चए थो हाणे मां तव्हांजे लाइ उहो दुनिया ठाही आहे, ठाहियां थो, लेकिन हुन दुनिया में हलण लाइ पहिरियों तव्हांखे पंहिंजे उथणी रहणी खाइणी पीअणी संबंध व्यवहार बदिली थो। अॼु माण्हू खे शरीर थो छॾे त माण्हू कुझु कम ई नथो करे, 12 ॾींहं हुनखे यादि कनि। बाबा चए त इहे कलयुगी रस्म रिवाज, सत्युग में ईअं न थींदो। सत्युग में कोई शरीर छॾंदो त जाते जलाइण वारा हूंदा उते रखी वेंदा, जलाइण वारा जलाईंदा, ख़तम। हिते त माण्हू 12 ॾींहं सालनि ताईं, अलाए घणनि सालनि ताईं हुननि जी वर्सियूं मल्हाईंदा, अलाए छा छा कनि। कलयुगी रीति रस्म असांखे हिते छॾण लाइ ऐं नई रीति रस्म सिखण जे लाइ ठाहिण आयो आहे भॻवान। जेको माण्हू सिखंदो उहो ई त स्वर्ग में वेंदो न। अॼु असां अगरि माउ पीउ तव्हांजी, अगरि ॿार तव्हांजी चए ते हलनि ई न, तव्हांखे बि हुननि खे दिलि न थींदी न पाण सां गॾु रखण जी, थींदो न अभी अलॻि रहो, कीअं रहणो थी रहो। त उहे परमात्मा बि हिन समय सृष्टि जी अची करे असांजे लाइ स्वर्ग जी दुनिया ठाहिण, स्वर्ग जी दुनिया में हलण जे लाइ बाबा चए थो पहिरियों मुंहिंजी मत ते हल, जेको मुंहिंजे चयो मञंदो उनखे मां स्वर्ग में मोकिलंदा, ॿियो कंहिंखे न। करे परमात्मा जी दुनिया स्वर्ग में हलण जे लाइ परमात्मा जी चए ते हलणो अथव। बाबा असांखे कुझु छॾण लाइ नथो चए, सिर्फ़ बाबा छा था चवनि कि घर गृहस्थी में रहंदे हर कम कंदे मुंहिंजी मत ते हलो। जीअं न माण्हू शादी करे ॿिए जे घर वेंदा आहिनि त हुननि जे पीअर घर में कुझु ॿिया नियम हूंदा आहिनि, लेकिन ससुर घर वेंदा त उते बि ॿियो कुझु नियम हूंदो। त बाबा बि चवनि था कि हाणे तव्हां कलयुग में आहियो, कलयुगी दुनिया में जीअं हलियो, कलयुगी दुनिया जे माण्हुनि जे रीति रस्म जे हिसाब सां हलो त माण्हुनि खे छा थो मिले, दुख अशांति रोइण इहे त मिले न। अॼु माण्हू सम्झे कि असां त सभु वॾनि जे चए ते था हलूं त बि असांखे जीवन में दुख परेशानी छो थी अचे। कलयुगी दुनिया जे माण्हुनि जी मत इहे आहे कि तूं शादी कर, बंधननि में फस, विकारनि में वस, वञ त दुखी थी, मां दुख ॾिठो त तूं बि ॾिस। कलयुगी माउ पीउ कहिड़ो पतो आहे, शादी कंदा विकार में वेंदा, काथे त शादी खां पहिरियों माण्हू कुमारियुनि जे पेर ते था किरनि, अरे ये त कुमारी आहे हिन जा पेर पओ, ऐं काथे शादी करे उहो दुखी थी, पत थी वई, विकारी थी वई। माउ पीउ खे पतो आहे शादी खां पोइ दुख बंधन मोह विकार हूंदा आहिनि। त बि कलयुगी माउ पीउ ॾिसो हिननि असां कन्यादान कंदासीं, कन्यादान कंदा आहिनि माण्हू विकारनि जे लाइ, पंहिंजी कन्या खे दान था करनि दुखी थियण लाइ, छो जो दुख आई सही। माण्हू चवंदो न मुंहिंजी धीअ जे जीवन में सुख हुजे छा, अरे कलयुगी दुनिया में अहिड़ी आश रखी सघंदा, जिते परमात्मा जी चए ते न हलंदव कलयुगी दुनिया में तव्हां कलयुगी माउ पीउ संबंधियुनि जी चए ते हलंदव त दुखी थींदव।
और परमात्मा जी मत संजो सचो माता पिता जी मत ते अंदर तो सबसे गुजा सुख ॾिसो तो ताकि सबसे गुजा सुख खपे स्वर्गवासी थियणो त परमात्मा जी मत ते हलो। अच्छा मीठे मीठे स्कूल के बारे में माता पिता बात कर रहे जो प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बात की सभी रूहानी बारे की नमस्ते संजीवी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान है यथार्थ श्रेष्ठ हैंडलिंग द्वारा सर्व की दुआएं प्राप्त करने वाला सर्वदा बाबा के अंदर ये बात बाबा शिव बाबा किंजी कमी कमजोरी न दिस जाए ॿारनि जी हिम्मत वधाइणी है सदा चईंदा आहिनि ॿार त मुंहिंजा ई आहियो मुंहिंजे चए ते हलो त जीवन में अॻियां वधो ये बाबा बि चए थो न कंहिंजी बि कमी कमज़ोरी न ॾिसो हर आत्मा जी विशेषता ॾिसी करे उनखे प्यार ॾियो इन समय प्यार सां असांजी शुभकामना सां माण्हू सुधरी सघंदा आहिनि लेकिन अगर असां उन्हनि खे डांटे मारे अपशब्द चई करे सुधारण जी कोशिश कंदा हो त न सुधरंदो त परमात्मा जीअं असांखे सुधारंदा हुजे तो तव्हां बि ॿियनि खे सुधारो उन्हनि जी विशेषताएं ॾिसो उन्हनि खे आत्मिक प्यार ॾियो त वो परिवर्तन लोगन आहे पंहिंजे श्रेष्ठ संकल्पन जी एकाग्रता द्वारा अन्य आत्माएं जी भटकती बुद्धि के एकाग्र करण ही सच्ची सेवा सेवा कहिड़ी करणी आहे पंहिंजे सुठे संकल्पन सां पंहिंजी सुठी सोच सां असां ॿियनि जी माण्हुनि जी बुद्धि भटके थी कॾहिं सोचनि था बुद्धि में तो ये करो वो करो ये करो तो इन समय माण्हुनि खे बुद्धि खे पंहिंजी बुद्धि खे शांत करण लाइ शक्ति खपे तो वो शक्ति परमात्मा ॾींदो असांखे बि परमात्मा खे यादि करे सभिनि जे लाइ संकल्प करो सभी आत्माउनि जी बुद्धि शांत थी सभी आत्माउनि जी बुद्धि सुठी थी सभी आत्माउनि जी बुद्धि हेॾे होॾे भटकण सां मुक्त थी वई सदा सही राह ते ये असांजो सोचण ई सेवा आहे जेतिरी सोचंदो जे तव्हांजे सोचण सां ई सेवा करे सघो अच्छा ओम शांति बाबा खे यादि करो